मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साहबा हिकिड़ी हदीस लाई मदीना का निकता ट्रेवल क्यों मिस्र ताईं वञी करे पहुता। उन ज़माने जे अंदरि उठ जो जेको सफ़र हुयो मदीने खां मिस्र ताईं 1 महीने जो हुयो। आहे कोई अहिड़ो मुस्लमान जेको हिकु हदीस लाइ हिकु क़ुरान जी आयत लाइ महीनो ट्रेवल करे उठ ते करे। ऐं उठ जो सफ़र इंतिहाई जेको आहे संगीन सफ़र आहे, ॾुखियो मामिलो आहे। ऐं तव्हांखे 1 घंटो जुमे ते पंहिंजी मस्जिद में बयान ॿुधायूं पिया, हदीस ॿुधायूं पिया, कोई मुस्लमान वठण जे लाइ तयारु न आहे हिन टाइम। ऐं उहो साहबा उनखे फ़िक्रु हुयो त नबी हिन दीन जे मथां जान लॻाई आहे, नबी हिन दीन जे मथां औलाद लॻाई आहे, असां पंहिंजी जान लॻाई आहे। इन जे करे हिकिड़ी हदीस जे लाइ साहबा ट्रेवल कनि पिया महीने सफ़र जे लाइ। ऐं तव्हांजो असांजो महीने जो सफ़र तव्हांजो बि थींदो आहे, मुंहिंजो बि थींदो आहे। छाजे लाइ थींदो आहे? पैसनि जे लाइ थींदो आहे, कमाई जे लाइ थींदो आहे। महीनो न, मां मथे ॻाल्हि कयां, साल असांजो सफ़र ॿाहिरि थींदो आहे। 2 साल असां ॿाहिरि वेंदा आहियूं। छाजे करे वेंदा आहियूं? दीन जे करे न वेंदा आहियूं, पैसनि जे लाइ वेंदा आहियूं, कमाई जे लाइ वेंदा आहियूं। त दीन कंहिंजो आहे? इस्लाम कंहिंजो आहे? इस्लाम तव्हां मुस्लमाननि जो आहे। तव्हांखे फ़िक्र करणी पवंदी। तव्हां छा था सम्झो असां मुस्लमान जो कमु न आहे दीन? तव्हां अगरि इस्लाम खे छॾे ॾींदव, छा इन तालीमात खे यहूदी खणंदो? इन तालीमात खे को हिंदू खणंदो? हो ख़ुशि थींदा त मुस्लमान पंहिंजे मक़सद खां हटी वञनि। मुस्लमान पंहिंजे मक़सद खां हटी वञनि। मुस्लमान पंहिंजे मक़सद ते न बीठा हुजनि। ऐं उहो फ़िक्र तव्हांखे अॼुकल्ह न आहे। बयानु करणु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, नमाज़ पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, जनाज़ो पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, क़ुर पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे। तव्हां चओ था असांजो कमु ई न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि हर हिकु सहाबी, उनखां बाद में ताबईन, ताबईन, सभिनी मुस्लमाननि जे अंदरि इहा सलाहियत हूंदी हुई त हो नमाज़ जमात बि पढ़ाए सघनि, हो जनाज़ो बि पढ़ाए सघनि, हो निकाह बि पढ़ाए सघनि, हो गुस्ल बि ॾेई वञनि। ऐं असांजे ज़माने जे अंदरि मौलवी खां अलावा इहो कोई बि पब्लिक कमु न करे सघी। आहे कोई अहिड़ो असांजे शहदाद कोट जे अंदरि पेशमाम खां अलावा नमाज़ पढ़ाए सघे जुमे जी? आहे कोई हाफ़िज़ ऐं मौलवी खां अलावा को निकाह पढ़ाए ॾेखारे मूंखे? मां फ़ख़्रीअ तौर ते ॻाल्हि नथो कयां, इहा ॻाल्हि मां अफ़सोस जे तहत कयां थो। ईअं नथो चवां त असां वटि कुल दीन आहे, इहो मूंखे अफ़सोस थिए थो। सिर्फ़ु महदूद असां ताईं छो? हर हिकु मुस्लमान इन शइ जी सलाहियत रखे। साहबा जे ज़माने बिल्कुलु ईअं हुयो, ताबईन जो ज़मानो ईअं ई, ताबईन जो ज़मानो बिल्कुलु ईअं ई। सभिनी मुस्लमान खे इहा ई सलाहियत हूंदी हुई, सभिनी मुस्लमान खे इहा सलाहियत हूंदी हुई। इमाम अबू हनीफ़ा जो तव्हांखे मसलक ॿुधायां पियो। इमाम अबू हनीफ़ा उनजे नज़दीक जेकॾहिं क़ुरान हकीम जे अंदरि ज़बर ज़ेर जे अंदरि ग़लती थी वञे, कंहिं बि मुस्लमान खां नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर जे अंदरि ग़लती थी वञे त नमाज़ की फासिद थी वेंदी। इमाम अबू हनीफ़ा साहबा जे ज़माने खां बाद में ज़मानो आहे, मसलक आहे। फरमाऊं उन टाइम अगरि कंहिं बि मुस्लमान खां नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर पेशी ग़लती थी वञे, नमाज़ फासिद आहे। ऐं इन खां बाद में उनजो शागिर्द हुयो, उन चयो न, ज़बर ज़ेर जी ग़लती सां नमाज़ फासिद न थींदी आहे। उनखां कंहिं पुछा कयो, तूं पंहिंजे उस्ताद जे कोल में पंहिंजो कुल कीअं थो आणे? हालांकि तुंहिंजो उस्ताद जो इल्मु ज़बरदस्त इल्मु हुयो ऐं तूं उनजो शागिर्द आहे। फरमायूं उस्ताद जे ज़माने जे अंदरि, मुंहिंजे उस्ताद जे ज़माने जे अंदरि हर हिकु बंदो आलिम हुयो ऐं आलिम कंहिं क़िस्म जी कोई नमाज़ जे अंदरि ग़लती न कंदो। असांजे ज़माने जे अंदरि अक्सर बंदा जाहिल आहिनि। जेकॾहिं इहो हुकुम लॻायूं नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर सां नमाज़ न थींदी, कोई बंदो नमाज़ न पढ़ंदो। इमाम अबू हनीफ़ा जे ज़माने जे अंदरि जेके नमाज़ पढ़ण वारा सभु आलिम हुया। इन जे करे फरमायूं नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर सां नमाज़ जेकी आहे फासिद थींदी, ग़लती थी वञे क़ुरान हकीम जे अंदरि। ऐं इन खां बाद में मुंहिंजो शागिर्द फरमाई ग़लती जेकॾहिं थी वञे ज़बर ज़ेर जी, नमाज़ थी वेंदी। छाजे करे? जेकॾहिं इहो असां हुकुम लॻायूं
जेकॾहिं इहो हुकुम लॻायूं क़ुर हकीम जी ज़बर ज़ेर जी ग़लती सां नमाज़ न थींदी, फ़रमायो असांजे ज़माने जे अंदरि सभु माण्हू अनपढ़ियल आहिनि त हे नमाज़ ई न पढ़ंदा। ॾिसो केतिरो ज़माने जे अंदरि फ़र्क़ु थी वियो। इमाम अबू हनीफ़ा जे ज़माने जे अंदरि सभु आलिम, ऐं इन खां बाद में थोरो ज़मानो 100 साल जो गुज़रियो, यानी जहालत अची वई तमामु घणी। त हाणे असांजे ज़माने में छा असरु हूंदो, छा असरु हूंदो असांजे ज़माने जे अंदरि। इन जे करे असां मुस्लमान नाकामी जो शिकार थी वियासीं, नाकामी जो शिकार थी वियासीं। असां जंहिं टाइम दीन खे छॾे ॾिनोसीं। दीन ज़रूरी आहे, रसूल जो अहकाम जेको आहे ज़रूरी आहे। जंहिं घर जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत नाहे उन घर जे अंदरि बरकत नाहे, बिल्कुलु नाहे। असां चयोसीं घर जेको आहे सुहिणो लॻंदो आहे मटीरियल सां, फिटिंग सां, AC लॻाइण सां, फर्नीचर लॻाइण सां घरु सुहिणो लॻंदो आहे। हिन ज़माने जे अंदरि हिकु मुस्लमान जी सोच त इन शयुनि सां घर में राहत पहुचंदी आहे, ऐं असां दुनिया जा सभु सामान घर जे अंदरि अटैच करे छॾियासीं। इन खां बाद में बि असांजे घर ज़ाल मुड़ुस जी रोज़ानो लड़ाई थिए थी, भेण भाउ जी रोज़ानो लड़ाई थिए थी, माउ पुट जी रोज़ानो लड़ाई थिए थी, पीउ पुट जी रोज़ानो लड़ाई थिए थी। रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त इन मटीरियल सां, दुनिया जे तमामु सामान सां घर में सुकून नाहे ईंदो। बल्कि सुकून जेकॾहिं कोई बि मुस्लमान पंहिंजे घर जे अंदरि आणणु चाहे थो, उहो शरीयत, उहो इस्लाम ऐं क़ुर हकीम सां ईंदो। बाक़ी जेकी असांजी हिन टाइम ज़िंदगी हले थी, जंहिंमें असां मुतमिन लॻा पिया आहियूं, इहा ख़तरनाक अमल आहे, इहा ख़तरनाक। नमाज़ पढ़ी करे वरी गुनाह बि कयूं, इन में असां मुतमिन हुजूं, इहा वॾो ख़तरनाक अमल आहे। मोमिन जी निशानी आहे त उहो जॾहिं बि नेकी कंदो आहे उनखे राहत पहुचंदी आहे। मोमिन अगरि कॾहिं गुनाह थी वियो त उन गुनाह खे ईअं सम्झंदो आहे को मुंहिंजे मथां पहाड़ टुटी पियो आहे। हे हिकु मोमिन जी निशानी आहे। जेकॾहिं अगरि गुनाह थिए थो ऐं पंहिंजे नफ़्स ते शर्म महसूसु थिए थो, ऐं इहा ॻाल्हि मूंखे वणे नथी त यार मां गुनाह कीअं कयो आहे, मालूम तव्हांखे थियणु खपे तव्हां वटि कुझु न कुझु ईमान त आहे जेको तव्हांखे तौबा कराए पियो। ऐं जेकॾहिं गुनाह करण खां बाद में टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न थिए, नमाज़ न पढ़ण खां बाद में टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न थिए, शराब पीअण खां बाद में टेंशन न थिए, ज़िना करण खां बाद में टेंशन न थिए, यादि रहे तव्हांजो ईमान तव्हांजी जड़ खां निकिरे थो हिन टाइम। छाजे करे? हुजे बि मुस्लमान, उनखे इहा बि ख़बर हुजे क़ुर हकीम अल्लाह नाज़िल कयो आहे, हुनखे इहा बि ख़बर हुजे असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, हुनखे इहा बि ख़बर हुजे नबी जे कोल फेल जे अंदरि भलाई रखियलु आहे, ऐं इन खां बाद में बि नमाज़ न पढ़े ऐं गुनाह जे कमनि में लॻल हुजे ऐं उन में उहो मुतमिन हुजे, मां सम्झां थो हे ईमान नाहे। ईमान दिलि जे अंदरि हरकत ॾींदो आहे, ईमान इंसान खे परेशान कंदो आहे। जेकॾहिं गुनाह थी वञे, जेकॾहिं को मासियत थी वञे त मुंहिंजा ॿार दोस्तो इहो ई रीज़न आहे। तौबा इस्तग़फ़ार हर अमल खां बाद में, नमाज़ पढ़ण खां बाद में तौबा इस्तग़फ़ार कयो। हमेशह अल्लाह ताला खां हिदायत जी दुआ घुरो, या अल्लाह फलाहीअ ते पहुचा, या अल्लाह क़ुर जो जेको अहकाम आहे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, रसूल जी सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। मां इंतिहाई गुनाहगार आहियां, या अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे ॾिस, पंहिंजी रहमत खे ॾिस। हमेशह अल्लाह ताला खां इहा दुआ घुरंदा रहो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे पंहिंजे हक़ीक़ी मक़सद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।